जीअं आसमान में तारा आहिनि, के नंढा के वॾा, किन जी रोशनी वधीक किन जी घटि, ईअं धरतीअ ते किरोड़े इंसान पैदा थींदा ऐं मरंदा रहनि था, मगर के इंसान पंहिंजी रोशनी चिमकंदड़ सितारनि वांगुरु छॾे वेंदा आहिनि। जुनून जी हद ताईं इश्क इंसान खां अहिड़त कारनामा सरंजाम ॾियारे थो जो ॾंदे आङुरियूं अचो वञनि। जी हा, अॼु ज़िक्र कबो अहिड़ी हस्तीअ जो जंहिं संसां मोहबत जे इश्क जो सबूत ॾिनो ऐं इल्म व अदब जो महताब लिखियो वियो। डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे बारे में कंहिं थे ॼातो त ही लोक अदब, तारीख़, सवान उमरी, सिंधी लुगत शाइरी जे फ़न खे माण्हुनि जे सीने में कढी महफ़ूज़ कंदो। क़दीम ज़माने खां मज़लूम सिंध लोक अदब सां मालामाल पे रही आहे। भाननि ऐं भटनि, सुगड़नि ऐं शाइरनि जे सीने में दफ़न दास्ताननि जे ख़ज़ाने जी क़ीमत सभ खां पहिरीं डॉक्टर बलोच महसूस कई। खेसि भलीअ भित मालूम हुयो त सिंध जी तारीख़ व तमदन, तहज़ीब व सक़ाफ़त, दास्तान व कलाम सिंध जे अमल भाननि, भटनि, सुगड़नि जे सीने में महफ़ूज़ आहे ऐं आस्ते आस्ते जीअं इहे भान भट ॾांहुं सुगड़ वञनि पिया दारुल बका ॾांहुं, तीअं इहे ॾात बि उन्हनि सां फ़ना थी रही आहे। हिन अज़ीम इंसान हिकु जामे रिथा जोड़े उन अमल ख़ज़ाने खे हथु करण लाइ चेल में संदरो ॿधी मैदान ते लथो। तहलके ज़िले लेवल ते कमेटियूं ठाहे सिंध जे अज़ीम मास्तरनि खां इहो कमु वरितो वियो त इहे ॻूठनि में कचहरियूं करे सीननि में दफ़न इहो ख़ज़ानो पने ते उतारे मोकिलीनि। संस महिनत रंग लाथो ऐं चंद सालनि मां सीरीज़ जा काफ़ी जुल्द तैयार थी विया। हिन अज़ीम इंसान जे कारनामनि सां इल्म व अदब जी तारीख़ भरी पई आहे। हिन वक़्तु कुल सिंध जो ख़ज़ानो किताबी शिकल में मौजूदु आहे।